नाज़रीन असी हिन वक्त सिजावल जुणे जो भरसा गोठ साबू कलोड़ो 13पुर जो है लिंक रोड ते मौजूद आहियूं जो भंड चौक लाड़काने का वींदर मेन रोड से गड ही रोड निकरंदड़ है जैमें गुजरियल बरसातन दौरान ही रोड के कट पैजी वो 70-80 फुट जो कट पयल है जेको यको कट खुलियल हुजण करे हिन इलाके ॻोठाण के अचु वञ में एॾी तकलीफ़ साम्हूं ॾियणो पइजे पियो जॾहिं त असांखे हिन ॻोठाण इलाके वासियुनि ॿुधायो आहे त ही रोड ते मथां जेका आहे असां पाणी खे रोकथाम जे लाइ बंदि ॾियारियो हुयोसीं उहा मिटी ट्रैक्टर आणे रुगो हुन कट में विझी करे हुननि इहो बंदि करे विया आहिनि कट। नाज़रीन अवां खे मालूमात ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 2 ॾींहं पहिरियां असांजे ज़िले कंब शदाकोट जे तालके शदादकोट जे ॻोठ बहारो गुरगेज में एक अहिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हुयो जंहिंमें सखर खां आयल ॼञ जी कोच जेको आहे हिन कट उतां कट खां गुज़री रही हुई जेको कट मुकमिल बंदि थियल न हुयो ॻोठाण पंहिंजी मदद तहत पाण बंदि कयो हुयो जंहिं कट में कोच कल्टी थी जंहिंमें 5 ॿार हिकु औरत समेत ऐं 18 माण्हू ज़ख़्मी थिया ऐं 6 माण्हू फौत थिया। परेशानी सां मुंहुं ॾियणो पए थो वॾी गाॾी गुज़रण हितां उन्हनि जे लाइ वॾियूं ॾुखायूं पेश थी अचनि थियूं। उन हवाले सां असांजे तक जे चूंडियल नुमाइंदनि खे बि अखि पटणु खपे त हिन तक जे पंहिंजे ज़िले कंब शदाकोट जे अंदरि जेका कुदरती आफ़त खां बाद में रोड रस्तनि जी हालत आहे उहा तमामु ख़राबु आहे ऐं फ़ौरन जेको आहे रोड रस्तनि जी हालत बहाल कराए ऐं ज़िम्मेवार अमलदारनि खां ऐं जेका उन्हनि खे मिलियल बजट आहे उन जी जांच कराई वञे। कैमरामैन रमीज़ भुट्टो सां गॾु अंसार जलबानी KTN न्यूज़ सिजावल जुड़े जो।